अरे वरी छा थियो दिमागा खैर ता है बीव लो वरी छा है तू थी सिपाही मां था तो ऐसे जो हाँ पैसो भी कोने किसे में सड़ी जुआ दी फिरन के जाऊं ता जेको आ तो डडर वज किए किए प्लान तो बुधा ने छा करनो आ प्लान मां बुधाया तो अचे न को अचे मोटरसाइकिल वालो तो पो प्लान तू दिस जाए त किए ला कयो इन सा कम अच्छा हां बस तू सिपाही थी रहो बस पो जेके मां तो सवाल चवंदो वना उए कंदो वन बाकी सिर्फ गाड़ी बियानी है हां तो के गाड़ी पियाणी है जेको अचे त बी साहब सा मिलो को साहब पाणे गराइंदो उनन सा अच्छा हां हेलो 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 वे साहब अचे दी गाड़ी हां पक साइड कर देखो कहता है हाँ खैर आ चेकिंग आ बाबा गाड़ी फुर्ती हुई है वारो कर कागज देखा है कागज तो घर न बाबा कागज घर किए ने चरिया भाई गाड़ी किए कर इमरजेंसी हुई सही में जल्दी तकड़ में तो कागज तो घर पे आनी हेलमेट छो न पातो दी मेट तो दुकान से मिलतो है अरे हेलमेट पाइण वारी चरिया वो जो ए पाइना ने गाड़ो हाँ हाँ टोपलो ने हेलमेट सही में वतो ही ना वत ही ना है हल साहब दे हल साहब देला हाँ साहब दे हल सही न कागज तस न हेलमेट तस न दे वडो चाला 5000 हेलमेट जा साबण गाल ही आए मुखे इजाजत जो 5 मिनट सिर्फ ए सामू घर गोठा मुजो 5 मिनट में मां कागज वयम पैसा मां वटि कोन न मां एॾा नंढ भरिया बाबा ॻाल्हि सीधी साहब अरे पो शिनास्ती कार्ड थी न वो भी घर पे आ ना यार पो सब घर जो रखा दी दसा के किए केड़ी खबर मोटे हलाए बाबा तव्हांखे ख़बर न आहे अॼु ॾिसो था मार कुट फुर लॻी पिया ज़ोरी था माण्हू गाॾियूं खसनि इन करे बाबा कागज़ सनासी काट घर रखंदा आहियूं गाॾी वई त वई हर शइ त असां वटि हूंदी साहब बाबा पो हाणे साहब जी मर्ज़ी आ साईं छा चए तो खणी अचां तोखे कीअं थो लॻे हे माण्हू माण्हू साहब ॾाढी दाढ़ी अथसि निमाज़ी माण्हू त लॻे थो वॾी अलाह जी अलाह खे ख़बर साहब 5 मिंटनि में आए मुंहिं वयुमि बसि हल तव्हां हिते वेठो हिते हले वेंदो पोइ बि वरी हे रोड ते सर्च कंदासीं ॻोल्हे लहंदासीं बाबा तव्हां हिते वेहो मां 5 मिंटनि में अचां थो सही आ इहे त काॾे वञो हिते वेठो हाँ हिते असां बीठा जल्दी मोटी मां बस जल्दी तो हाँ जल्दी मोट साहब दे आला कीअं थो लॻे यार माण्हू त सही थो लॻे ॾिसूं यार ॻाल्हि ॿुधी थी मां आहे नओं हाँ हिन इलाइक़े खे एतिरी मूंखे ख़बर नथी हाँ हाँ न अब दे आला वालो हलो पंहिंजी गाॾी साइड कर त पोइ ॾिसूं था अरे साहब पंहिंजी गाॾी काए वियो हाँ हाँ यहाँ तो लेने के देने पड़ गए